कराची यूनिवर्सिटी में दीवार ते लिखियल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा लिखियल बेत ड्राइण तां मनउ करण ते जमायत इस्लामी जे गुंडनि जो सिंधी शागिर्दनि ते पिस्टल जा बट डंडा लोही शीखूं हणी 5 शागिर्दनि खे ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी शागिर्द जना अस्पताल दाख़िल आहिनि। मुबीना टाउन थाणे जी पुलिस इतला बावजूद न पहुती। जमायत इस्लामी जा शागिर्द डंडा बरदार थी यूनिवर्सिटी अंदर वधीक दहशत फैलाइण लॻा। वाक़े जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ सिंधी शागिर्द सथ जो मुबीना टाउन थाणे आॾो धरणो, नारेबाज़ी, रोड बंद। ख़बर मूजिब कराची यूनिवर्सिटी अंदर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा दीवार ते लिखियल बेत ड्राइण तां मनउ करण ते जमायत इस्लामी जे गुंडनि सिंधी शागिर्दनि मथां पिस्टल, डंडनि ऐं लोही शीखुनि सां हमलो करे 5 शागिर्द सरमद अबड़ो, एजाज सोलंकी, काशिफ, जावेद मीर आलम ऐं वाजिद कच्छीअ खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी शागिर्दनि खे इलाज लाइ जना अस्पताल ॾांहुं मुंतक़िल कयो। होॾांहुं अहिड़े वाक़े जो मुबीना टाउन थाणे ते इतला ॾिनो वियो, मगर इतला बावजूद पुलिस न पहुती। जॾहिं त जमायत इस्लामी जा शागिर्द डंडा बरदार थी यूनिवर्सिटी अंदर गश्त कंदे वधीक दहशत फैलाइण लॻा, जॾहिं त यूनिवर्सिटी इंतज़ामिया पिणु उन्हनि ॾाढो बेवस बणियल रही। होॾांहुं वाक़े जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ सिंधी शागिर्द सथ तरफ़ां मुबीना टाउन थाणे आॾो धरणो हणी रोड बंदि करे पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते सिंधी शागिर्द सथ जे अॻुवान शाहिद हुसैन शहर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त जमायत इस्लामीअ जा शागिर्द यूनिवर्सिटी अंदर शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जा लिखियल बेत ड्राए रहिया हुआ। जिन खे उहे ड्राइण खां मनउ कई त उन्हनि पिस्टल जे बटन, डंडनि, लोही शीखुनि ऐं शीशे वारियूं बोतलूं हणी असांजे 5 शागिर्दनि खे ज़ख़्मी करे छॾियो आहे, जंहिं जो मुबीना टाउन थाणे जी पुलिस बि यूनिवर्सिटीअ जे सिक्योरिटीअ जे इंचार्ज ऐं वीसीअ खे पिणु इतला ॾिनो वियो, मगर उन्हनि बि जमायत इस्लामी जे डंडा बरदार गुंडनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई ऐं उन्हनि ॾाढो बेवस बणियल रही आहे। हिन वधीक चयो त यूनिवर्सिटी अंदर सक़ाफ़ती ॾींहुं मल्हाइण समेत ॿियनि प्रोग्राम करण ते जमायत इस्लामीअ वारा रंडकूं विझी झेड़ो कंदा रहिया आहिनि, मगर यूनिवर्सिटी इंतज़ामिया उन्हनि जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई आहे। हिन चयो त जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। होॾांहुं कराची यूनिवर्सिटी अंदर सिंधी शागिर्दनि ज़ख़्मी करण वारे वाक़े जो SUP जे रोशन अली बुढ़ो जिस्कम जे इलाही बख़्श बिक अवामी जमहूरी पार्टीअ जे मरकज़ी अॻुवान ग़ुलाम कंबर हाजाणू, हरीफ़ चांडियो, STP अॻुवान ख़ैर मोहम्मद मक्सी, मुबारक भट्टी, PP शहीद भुट्टो अॻुवान सलीम राजपूत, डॉक्टर रऊफ़ मुगेरी, क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवान फरहान लाड़क, इशफ़ाक़ चनड़ ऐं ॿियनि वाक़े जे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जी घुर कई आहे। कैमरामैन शेख वक़ार सां गॾु राहिब गाहो, इब्रत न्यूज़, कराची।